अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे हिकु ज़बरदस्त धमाकेदार तकरार ड्रामे जी नई अपडेट ॾींदा हलूं जेका क़िस्त हाणे अचण वारी आहे। इन जी पूरी हिकु बहितरीनु मालूमात तव्हांजे नाम कंदासीं। ऐं दोस्तों, इन वीडियो खे मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त आख़िर ताईं ॾिसंदो तव्हांजी जेका अपडेट आहे मिस न थींदी। ऐं हिन में हिकु बहितरीनु अदाकार जी बि एंट्री थियण वारी आहे, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों, इन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसजो ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तों, ये नई अपडेट अची रही है, ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त कमाल खान भी अचण वारो आहे तकरार ड्रामे में। इन में अञा पूरी 50% जेको आहे अपडेट आई आहे। अञा जीअं 100% अपडेट ईंदी इहा बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं तव्हां इहो असांखे ॿुधायो त तव्हांखे छा थो लॻे, छा वाकई कमाल खान तकरार ड्रामे में अची सघे थो, यानी अहमद अली शेख, या वरी या कुड़ी अफ़वाह हुआ। बाक़ी अञा पूरी मुकमिल अपडेट इन जी अची वेंदी। दोस्तों, जेका अपडेट अची रही आहे उन चवण जो मक़सदु इहो आहे त अधु अञा ड्रामो हलंदो, उन खां पोइ अची सघे थो कमाल खान ड्रामे में। ऐं अञा जेको आहे पकी ख़बर न आहे। बहरहाल हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ अॻिते। दोस्तों, ॿी ॻाल्हि त इहा, अॼु राति जेका हाणे क़िस्त थींदी, असद कुरैशी जी जेका दबंग एंट्री थियण वारी आहे। इन में ड्रामे जो चांस जो त हिकु रुख मटिजी वेंदो, पंहिंजा परावा ड्रामे वांगुरु इहो ड्रामो बि थी वेंदो। ऐं उन में बि असद कुरैशी जो अहिड़ो ई रोल हुयो, मिलंदो जुलंदो रोल आहे हिन ड्रामे में बि। ऐं हिकु ॿ क़िस्त जे अंदरि सजाल ख़ान बि नज़र ईंदो तव्हांखे, छाजे करे हू कराची वियो, तव्हां ॾिठो हुयो इलाजु कराइण जे लाइ। लेकिन हिकु ॿ क़िस्तनि जे अंदरि उहो बि मोटी ईंदो। ऐं जॾहिं सजाल ख़ान जी एंट्री थींदी तव्हांखे छा थो लॻे, उहो न ईंदो, बिल्कुलु ईंदो। ऐं छाजे करे जहिड़ो ई उन सां सजावल ख़ान या शेर अली जी एंट्री थींदी, सजावल ख़ान कीअं न ईंदो। मां वरी सजावल ख़ान जो नालो वठां थो, शेर अली छा थिए। ऐं शेर अली ऐं सजावल जो टकराव आहे। इन जे करे दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।